आगकंदासिया के रिपड़ी वेचो बभार मौसी मसबब मासूर बणची विया आहिनि। गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया। ॻोठ सोनू भट्टी वासी बभार सिल्वकार भट्टी ऐं शाहनवाज़ भट्टी मासूरी सबब बेरोज़गारी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहिनि। मुतासिर भाइरनि जो चवणु आहे त मासूरी सबब कमकार करण खां लाचार बणिजी विया आहियूं। घर में फाक़कशी वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। हुननि वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी खां अपील कंदे चयो आहे त खाइण पीअण जो सामान ऐं ईद जा कपड़ा ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। रिपड़ी मां ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। रिपड़ी वेचो ॿ भाइर मौसी सबब मासूर बणिजी विया आहिनि। गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहिनि। ॻोठ सोनू भट्टी वासी ॿ भाइर ज़ुल्फ़कार भट्टी ऐं शाहनवाज़ भट्टी मासूरी सबब बेरोज़गारी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहिनि। मुतासिर भाइरनि जो चवणु आहे त मासूरी सबब कमकार करण खां लाचार बणिजी विया आहियूं। घर में फाक़कशी वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। हुननि वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी खां अपील कंदे चयो आहे त खाइण पीअण जो सामान ऐं ईद जा कपड़ा ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। हुननि वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी खां अपील कंदे चयो आहे त खाइण पीअण जो सामान ऐं ईद जा कपड़ा ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे।